प्यारे शागिर्दो, थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भली कर आऊं या कृष्ण परमार। अॼु पाण ॿारनि जो सबक नाव पढ़ सिखंदासीं। सबक नाव में अखरनि खे वाव गॾु आया आहिनि ऐं उन्हनि आवाज़नि वारा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। अचो त पाण पढ़ूं था। जीअं ही शक्ल घोड़ो आहे। घोड़ो में ॿ आवाज़ आहिनि, घोड़ो। घे खे जॾहिं वाव आयो तॾहिं थींदो घे वाव गो, ऐं अड़े माड़ी खे वाव आयो तॾहिं थींदो अड़े वाव अड़ो। घे वाव गो, अड़े वाव अड़ो। घोड़ो। चोलो। चोलो में ॿ आवाज़ आहिनि, चो ॿियो आवाज़ लो। चे खे वाव आयो तॾहिं थींदो चे वाव चो, ऐं लाम खे वाव आयो यानी लाम लकुण खे वाव आयो तॾहिं थींदो लाम वाव लो। चे वाव चो, लाम वाव लो। चोलो। ही शक्ल कोको जी आहे। कोको में ॿ आवाज़। पहिरियों आवाज़ को आहे। को कीअं थींदो? काफ खे जॾहिं वाव आयो तॾहिं थींदो काफा को। ॿियो आवाज़ बि को आहे त काफा को, काफा को, काफा को, को। अचो त पाण सब खे पढ़ूं था। सीन ज़बर स, ही बे ज़बर ब, काफ पेश को, सब को। नून की अलिफ आहे त ही पढ़बो नून अलिफ ना। हमज़ो वाव नून पेश ओ, नाऊ। जॾहिं हमज़ो खे असां कंहिं अखर सां गॾु या विच में लिखंदा आहियूं तॾहिं उन हमज़ो खे असां हीअं लिखंदा आहियूं। हमज़ो वाव नून पेश ऊ, नाऊ। घे के वाव आहे त ही पढ़बो घे वाव घो, अड़े वावड़ो, घोड़ो। हे ये ज़ेर ही, हमज़ा पेश अ, हियो। घे वाव घो, अड़े वावड़ो, घोड़ो। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। चे वाव चो, लाम वाव लो, चोलो। हे ये ज़ेर ही, हमज़ा पेश ओ, हियो। चे वाव चो, लाम वाव लो, चोलो। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। काफ वाव को, काफ वाव को। हे ये ज़ेर ही, हमज़ा पेश ओ, हियो। काफ वाव को, काफ वाव को। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। ही चे के वाव आहे त पढ़बो चे वाव चो। टे टोपी के ये है ज़ेर आहे त ही पढ़बो टे ये ज़ेर टी। त चे वाव चो, टे ये ज़ेर टी, चोटी। घे के ये आहे त पढ़बो घे ये घे। टे टोपी के वाव आहे, टे वाव टो। घे ये घे, टे वाव टो, घेटो। घे के अलिफ आहे त पढ़बो घे अलिफ घा, टे वाव टो, घाटो। पे के अलिफ आहे, पे अलिफ पा, ड़े वावड़ो, पाड़ो। घे ये घे, टे वाव टो, घेटो। डाल ज़ेर डे, सीन पे सो, डिसो। घे वाव घो, ड़े वावड़ो, घोड़ो। डाल वाव डो, ड़े ड़े, डोड़े। थे वाव थो, सबक नाऊ। घोड़ो, हियो, घोड़ो आहे। चोलो, हियो, चोलो आहे। कोको, हियो, कोको आहे। चोटी, घेटो, घाटो, पाड़ो, घेटो, डिसो। घोड़ो, डोड़े थो। प्यारे शागिर्दो, हिन सबक में जीअं ही लफ़्ज़ आहे घोड़ो, त ही ॿई आवाज़ घोड़ो वाव मिलाइण सां ठहिया आहिनि। अहिड़ा ॿिया काफ़ी लफ़्ज़ आहिनि जिन खे वाव अचे थो। जीअं ही अलिफ वाव ओ, ड़े वावड़ो, ओड़ो। ॿे वाव ॿो, ड़े वाव ड़ो, ॿोड़ो। जीम वाव जो, ड़े वावड़ो, जोड़ो। चोलो। त हिन जहिड़ा ॿिया लफ़्ज़ आहिनि जीअं अलिफ वाव ओ, लाम वाव लो, ओलो। ही बे के वाव आहे, बे वाव बो, लाम वाव लो, भोलो। हे ते के वाव आहे, ते वाव तो, लाम वाव लो,
तोलो। हिननि टिनी लफ़्ज़नि में पोयां लो आवाज़ आया आहिनि। ओलो, भोलो, तोलो। ही लफ़्ज़ आहे कोको। त हिन जहिड़ा ॿिया लफ़्ज़ आहिनि जीअं ही बेवाबो, काफ़ाको, ॿोको, मीवाबो, काफ़ाको, मोको। अहिड़ो लफ़्ज़ ॿियो बि आहे होको। हे खे जॾहिं वाव आयो, हे वाव हो, ऐं काफ़ के वाव आयो, काफ़ाको, होको। प्यारे शागिर्दो, ही मुंहिंजी 12 किताब जे सबक नाउ ते पढ़ण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।